अस्सलाम वालेकुम दोस्तों, धमाकेदार तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी अची वई आहे कहानी। उहा तव्हांजे नाम कंदासीं, तव्हांखे पूरी कहानी ॿुधाईंदासीं। छा वाकई हाणे मूसा मीर खे पूरो करे छॾींदो या सिजावल इन्हनि खे ठाह करण में कामयाबु थी वेंदो, या वरी बख़्त सॼो जहिड़ो सॼो फ़ैसिलो ख़तमु कराए जहिड़ो मचाईंदो ऐं बुर छेड़ा जेको अचंदो आहे न जंग मचा अहिड़े हिसाब सां थींदो, या वरी कुझु ॿियो थींदो। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। इन खे पूरो ॾिसो, आख़िर ताईं ॾिसो ऐं शायदि को सो वीडियो यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो, पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं, दरिया ख़ान वरियूं कोशिशूं करे करे नेठ वठी वेंदो आहे सिधो मीर खे पंहिंजे उताक ते, उन उताक ते विहाए वरी मूसा खे इलाज़ मिंत करे वठी ईंदो आहे। हिक ॿिए खे जॾहिं इहे साम्हूं ॾिसंदा आहिनि त ॿई हथियार सिधा कंदा आहिनि ऐं गोली हलाइण जी कोशिशि कंदा आहिनि। दरिया ख़ान ऐं बख़्शल इन्हनि खे रोके वठंदा आहिनि ऐं दरिया ख़ान इहा ई ॻाल्हि कंदो आहे त तव्हांजो मां ठाह करण लाइ आयो आहियां, सम्झाइण लाइ, तव्हांखे विढ़ाइण लाइ न। ऐं वरी कोशिशि सां बख़्शल इन्हनि खे ऐं दरिया ख़ान बि इन्हनि खे सम्झाईंदो। इहे कुझु न कुझु ॻाल्हियूं सम्झंदा, हथियार हिक ॿिए जे मथां कान हलाईंदा, लेकिन हिक ॿिए जे मथां कावड़ियल ॾमिरियल ज़रूरु हूंदा ऐं उथण वञण जी तो कोशिशि कंदा ऐं धमकियूं ॾींदा हिक ॿिए खे। ऐं सिजावल बि इहा पूरी कोशिशि कंदो त पहिरियों इन्हनि जो ठाह कराए वठां ऐं संगत खे ठाहियां। ऐं अहिड़े हिसाब सां वक़्त मां तव्हांखे पोइनि किस्तनि ॿुधायो त शैतान आहे, इहो धोखो कंदो, भावल जो एतबार खणी उन राणी खे बि ॾिसी वरितो ऐं वरगलाईंदो रहंदो भावल खे। मां इहो ॿुधायो तव्हांखे वाज़े करे ऐं तव्हां ईअं ॾिठो त वक़्त घड़ी घड़ी भावल खे चए थो हिन कयूं हू कयूं, हिन खे मारियऊं हुन खे मारियऊं। नेठि हू सोणी खे खणी ईंदो नवाब खान वटां, नवाब खान उन खे ॾेई छॾींदो ऐं उहा भावल जे घाटे में विझी ऐं मीर खे इशारो ॾींदा त तुंहिंजी भेण हिते आहे। ऐं मीर खे जॾहिं ख़बर पवंदी वञ भावल वटि मुंहिंजी भेण आहे, त पोइ मूसा बि गॾु ॿधल हुयो, गॾु खणी वियो आहे ऐं मूसा दोस्तनि जे अॻियां कूड़ो थी पवंदो, भावल बि। ऐं भावल इहा ग़लती करे मूसा जूं अखियूं दोस्तनि जे अॻियां नज़रुनि में किराए विझंदो ऐं इहा ग़लती वक़्तु इन्हनि खे महांगी ॾींदो। ठीकु आहे दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।